अच्छा उस्ताद यूसुफ के बारे में असांखे थोड़ो ॿुधायो त उस्ताद यूसुफ के जेकॾहिं ॾिसूं था त फिल्मी दुनिया में हुनजो आवाज़ु ॾाढो ईअं सम्झो त जीअं इंडिया में रफ़ी जो आवाज़ु हो, पाकिस्तान जी सिंध इंडस्ट्री जेका हुई उन में फिल्म में उस्ताद यूसुफ जो आवाज़ु अहिड़े तरीक़े सां उनजी हैसियत हुई, पर उस्ताद यूसुफ खे तमामु घटि यादि थो कयो वञे, उनजो छा सबबु आहे? उस्ताद मोहम्मद यूसुफ जो आवाज़ु यकीन कयो त मां जेकॾहिं हीउ लफ़्ज़ चवां त जेकॾहिं ज़ईशो ज़हन ऐं मौसीक़ी सां छा रखंदड़ ऐं ॼाण रखंदड़ मोहम्मद यूसुफ जहिड़ो आवाज़ु तव्हांजे पूरे पाकिस्तान में कोन्हे। अच्छा सिंधी हुजे उर्दू हुजे भली मूंसां को इख़्तिलाफ़ करे थो उनजी मर्ज़ी आहे करे सघे थो, ॿियनि जा हमिंग वारा आवाज़ आहिनि। उस्ताद यूसुफ अहिड़ो आर्टिस्ट हो जंहिं कॉमेडी बि ॻायो, जंहिं फिल्मी गीत बि ॻाया, ऐं बदकिस्मती हुनजी इहा या तो सिंधी हो, मां चिटो चई थो छॾियां सही मुंहिंजो ॾोह इहो हुयो जो सिंधी हुयो, जंहिं न हुजे सिंधी त मोहम्मद यूसुफ अलाए किथे हुजे हा। मोहम्मद यूसुफ जी आवाज़ में छा त अलाह साईं कुवत हिकिड़ी बख़्शे छॾी त हो वञ न परे मूंखां हथड़ो छॾाए, उनजी आला अंदाज़ खे ॿुधो त लेकिन बदकिस्मती इहा ई आहे।